बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि जुमक जूं हेडलाइंस। तंगवाणी वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, हिकु ॼणो फौत, ॿ ॼणा ज़ख़्मी। शबीराबाद थाणे जी हद मुन्नू बंद स्टॉप वटि थियल हादसे में ॻोठ सरदार माड़ी वासी हिदायतुल्ला चूलियाणी मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त संदसि भाउ मुमताज़ चूलियाणी अब्दुल हमीद सूंगरो ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद में औरत जो मासूम न्याणी समेत मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ जाफ़र छुटो वासण मुस्मात सुगरा चांडियो मासूम न्याणी सां मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो आहे त मुड़ुस गैर औरतूं घर में आणींदो हो, मना करण ते हू सख़्त तशद्दुद कंदो हो ऐं ॿ टे भेरा बिना जवाज़ तशद्दुद करे घरां कढी छॾियो हो, जंहिं सबबि दरबदर आहियां। जेको पनाह ॾिए थो त उन मथां कूड़ा केस करे थो। वसवारनि खे अपील आहे त मुड़ुस जे ज़ुल्मनि खां बचायो वञे। घोटकी में दुकानदार जो चांहि जे डीलर ख़िलाफ़ एहतजाज। दुकानदार लाल बख्श चाचड़ दाहींदे चयो त चांहि कंपनी जो डीलर राव नदीम अहमद मुद्दे ख़ारिज चांहि जा 5 कार्टन ॾेई रक़म बि वसूल करे वियो आहे। मूंखे बाद में ख़बर पई त समूरी चांहि मुद्दे ख़ारिज आहे। थाणे ते इतला बावजूद संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न थी आहे। जेकॾहिं चांहि पीअण सां कंहिंखे को नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवार डीलर हूंदो। बडाणी में बासरनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। बडाणी वेझो ॻोठ हाजी ग़ुलाम मोहम्मद मज़ारी में बासरनि ख़िलाफ़ ॻोठाणनि यार अली मज़ारी, अली बेग मज़ारी, बुलंद मज़ारी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त बासर नादिर अली मज़ारी, क़बूल मज़ारी, रहम अली मज़ारी, धणी बख्श मज़ारी ऐं ॿिया ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं रोज़ानो हथियारनि सां घरनि मथां हमिलो कनि था। 2 ॾींहं अॻु 10 वरियनि जे शागिर्द अली बेग मज़ारी खे अगवा पिणु कयो वियो, जंहिंखे वॾेरनि ऐं पुलिस जी मदद सां वापसि करायो। बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी जिंद छॾाई वञे। 23 मार्च के हवाले से मटियारी में डीसी जो इजलास। डीसी ऑफिस में डेप्यूटी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह जी सदारत हेठ काउंसिल हॉल में इजलास थियो, जंहिंमें एसएसपी आसिफ अहमद बुग्यो समेत मुख़्तलिफ़ खातनि के ऑफिसर्स शिरकत कई। डीसी अमलदारनि खे हिदायत कई त 23 मार्च के हवाले से ज़िले के सरकारी ऐं नीम सरकारी इदारनि के ऑफिसनि ते क़ौमी झंडो फड़काए प्रोग्राम तरतीब ॾिना वञनि। मकली में पाकिस्तान ख़ास ख़ैली इत्तेहाद जी गॾिजाणी, योम तासीस मल्हाइण बाबति गौर वीचार। सराय न्याज़ हुसैन ख़ास ख़ैली बिरादरी के मोज़िज़ शख्सियतनि सां मुलाक़ात कई ऐं 23 तारीख़ ते भिटशाह में थींदड़ पाकिस्तान ख़ास ख़ैली इत्तेहाद जी 5वीं योम तासीस की दावत ॾिनी। इन मौक़े ते फैज़ ख़ास ख़ैली, इक़बाल अहमद ख़ास ख़ैली, दाऊद ख़ास ख़ैली ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। काज़ी अहमद में नौजवान समाट इत्तेहाद पारां केतिरी अरसे खां टुटल पुल पंहिंजे ख़र्च ते जोड़ाए वरिती। इन सिलसिले में नौजवान समाट इत्तेहाद के चेयरमैन जाम रोहिल उन्नड़ ऐं वाइस चेयरमैन जाम शाहरुख उन्नड़ पहुंची मोरी जो इफ्तिताह कयो। वाज़े रहे त इलाइक़े वासियुनि पारां बार बार शिकायतनि बावजूद पुल तामीर न कराइण ते समाजी अॻवान पारां तामीर कराइण ते इलाइक़े वासियुनि संदसि थोरा मञिया। ई हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।